वक्त जिरकी शहर में मौजूद आहियूं जिते शौकत मल्हार जो वात जो कैंसर थी आहे। इन हवाले सां असां हुन खां मौक़ुफ़ वठंदासीं त हुनजो छा मसइलो आहे। वधीक चओ त हिन खां मौक़ुफ़ वठूं। कीअं मसइलो पेश आयो? मूंखे सन्हो छालो थियो जी। छाले मां पोइ ईअं वधियो पोइ मूं पुराणे ते पढ़ायो होॾां पर थियो कोन। हिन 15, 16, 17 लख। को नशो वग़ैरह कंदो हुई? गुटको पान खाईंदो, ॿियो कुझु कोन खाईंदो। माओ या गुटको वग़ैरह? कुझु कोन, पान, सिर्फ़ु पान खाईंदो। त पोइ डॉक्टर छा चवनि था? डॉक्टर चवनि हाणे त कैंसर थी वई आहे, रिपोर्ट छोकिरा जी। अच्छा। हुन छोकिरे वटि रिपोर्ट उहे सभु हाणे हुन में इलाज आहे, 4 महीने जो इलाज आहे। अच्छा। आम ग़रीब माण्हू नथो पूरो पूरे पाण कोन डेली 6,000 8,000 ख़र्चो आहे। मूंखे चयो बुरावट आहे, पर इहे बुरावट मल्हार जो मौक़ुफ़ ॿुधो त क़ाइदे मोहम्मद अली शेना जिरक शहर जो रहायशी आहे जेको गुरबत जे हवाले सां पंहिंजो इलाज नथो कराए सघे। त असां सिंध गवर्नमेंट सां मुतालबो कंदासीं ऐं चीफ जस्टिस पाकिस्तान ऐं मुराद अली शाह सां मुतालबो कंदा वज़ीर आज़म इमरान ख़ान सां त हिन जो गवर्नमेंट ख़र्चे ते इलाज करायो वञे जीअं त हिन जी हालत बहितर थी सघे। कैमरामैन टीम सां गॾु फारूक शाह, अक्सर न्यूज़, दाबी जी।